आज बिल्कुल खजी जो बंपर फसल है वो हिन वक्त तैयार थी वियो आहे। पीरकोट जे आसपास जे इलाइक़नि में हिन वक्त जो वो खजी फसल लही वियो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त हिन खजी फसल में परे परे खां माण्हू अचनि था ऐं उहे जेके पंहिंजो रोज़गार कनि था। कंदकोट, कश्मीर, यकमबाद बलूचिस्तान जा माण्हू अचनि था हिते खजी जंहिं महिल लहे थी उते अची पंहिंजो रोज़गार कनि था। ऐं उन खां अलावा हिन जेका खजीअ मां ॾोका थियनि था उन खां बाद जेको आहे सो उनखे कटे करे ऐं पिणनि ते आंदो थो वञे ऐं उन्हनि मां शुहारो बि तैयारु थियो थो वञे। उन खां बाद उन में ख़ारक बि जेका आहे तैयारु थिए थी। अचो त वधीक हिते जेके मौजूदु मज़दूर ऐं मालिकान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं वधीक हू छा पिया ॿुधाइनि। रंग काट भी थे तो कबरो भी थे तो कारो भी थे तो खारक भी थे थी। पोइ हिन में डंग बि असां सोईंदा आहियूं उन मां खारक थींदी आहे। ऐं पोइ तव्हां आया आहियो परे खां, तव्हांजी मज़दूरी कीअं आहे? मज़दूरी शुक्र आहे मालिक जो, गंज मिलंदी आहे, साल साल मज़दूरी वधंदी आहे, पर 1000 मिली आहे। हेल 11 सन जो आसरो आहे। 11 सन मां घर बि खाए थो, असां बि खाऊं था। ऐं जेको रेट आहिनि पकल माल मंडी वञे तो उन्हनि जा रेट छा आहिनि, घटि आहिनि? शुक्र आहे मालिक जो, पर साल वारो शुहारो हलियो आहे 38। बाक़ी हेल जी असांखे ऑफर जी ख़बर न आहे। ठुल में आहियूं जी। असां हाणे भाई पोख जेको आहे खजी जो आहे हिन जो कमु करणु ईंदा आहियूं। ओॾे अहिड़ो को पोख वोख न आहे, कम न आहे। हिन जे कम ते ईंदा आहियूं, मड़े ईंदो आहे सेठनि सां वास्तो बि आहे। अहिड़े लिए असां हिते ईंदा आहियूं, इज़त बि ॾींदा आहिनि। पोखा जेको इहे कयूं था, ॾोको आहे, खजी आहे, खारक आहे, इहो भलो थिए थो। हाणे इहो ई कम लाइ आया आहियूं। ॿारनि लाइ को रोज़ी बोज़ी आहे इन जी वग़ैरह सां। हे बा छुहारा थींदो आहे, खारक थींदो आहे, रंग काट बि थींदो आहे, कारो बि थींदो आहे, छुहारो बि थींदो आहे। इहो ई थींदो आहे बा जी। सुकायूं था तक़रीबन 7 ॾींहं लॻंदो हिन में जी जी। पोइ तैयारु थींदो आहे जेको फसल तैयारु थींदो आहे खजी जो अचूं था वाढी, सुबुह वाढी थींदो आहे, शाम जो हिनखे पचाईंदा आहियूं। हिनखे टकाए करे पोइ छुहारो थींदो आहे, सोई थींदो आहे, डंग थींदो आहे, हमेशह उहो खारक बि थींदो आहे। सुकाईंदा सुकंदा आहिनि, रंग काट बि कंदा आहियूं। हाली कारो आहे, कारे खां पोइ रंग काट बि हूंदा आहिनि। उहो पंहिंजो साफ़ु सुथिरो उहो ठहंदो, उहो हर शइ साफ़ु हूंदो आहे। असां पाण कनकोट जा आहियूं सर। हा, रोज़ी जे लाइ बस सीज़न आहे, को अचे थो रोज़ी करणु बचण जे लाइ। हा हाँ जी बिल्कुलु, तव्हां मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणो त हीउ इलाही ॾुखियो कमु आहे ऐं इलाही तकलीफ़ आहे हिन में ऐं असां कमु कयूं था। उन खां बाद जेके आहिनि से मालिकनि खे रेट न पिया ॾिना वञनि मुनासिबु। हिन वक़्तु जेके आहिनि से उहे वापारी सख़्तु परेशान आहिनि। गुज़िरियल साल बि उन्हनि जा रेट न थिया हुआ, उहे धकिजी विया हुआ। हिन दफ़े बि जेके आहिनि से उहे बि धकिजी विया आहिनि इलाही ऐं उन्हनि जा रेट जेके आहिनि उहे घटि आहिनि। उन्हनि सिंध सरकार खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द नोटिस वठी खजीअ जो जेको फ़सुलु आहे उनखे पिणु बचायो वञे। कैमरामैन अजीबुल्ला महर सां गॾु सिराज अहमद मंगरियो, मेरान TV न्यूज़, पीरयो ॻोठ।